हज़रत मूसा अलैहिस्सलाम पाण तमाम नबियन के ख़ुदा ताला डिफरेंट निशानियुनि सां करिश्मनि सां नवाज़ियो आहे। पाण जूं ख़ुदा ताला जी तरफ़ां ॾिनल उहे निशानियूं जिन जे बारे में जगह जगह ते असां पढ़ियो बि आहे। क़ुरान पाक में बि ज़िक्र आहे, हिकु तफ़सीलन ज़िक्र आहे क़ुरान पाक में जेको असांखे मिले थो। ऐं उन सां गॾोगॾु उन्हनि जे ज़िक्र सां गॾु हिकु अहिड़ो ज़िक्र असांखे मिले थो, हिकु अहिड़ो उन दुश्मन जो ख़ात्मो असांखे ॾिसण लाइ मिले थो जेको अॼु बि तमामु इस्लाम ख़िलाफ़ जेके माण्हू आहिनि उन जे लाइ इबरत जो निशान आहे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम उहो वक़्तु जंहिं वक़्त में पाण हिन दुनिया में तशरीफ़ खणी आया, पाण हिन दुनिया में आया, उहो वक़्तु जंहिं वक़्तु फ़िरौन तमामु बनी इसराइल जे ॿारनि खे, छो त उन्हनि खे कोई ख़्वाबु आयो हो, इहो हिस्ट्री सां सभई ॼाणूं था, उन्हनि खे हिकु ख़्वाबु आयो जंहिंजो उहो मतिलबु उन्हनि ॼाणण जे लाइ तमामु जेके बि उन टाइम जा तमामु जेके माहिरीन माण्हू हुआ उन्हनि खे घुरायो, उन्हनि खां पुछो, उन्हनि जो मतिलबु ॿुधायो त ख़बर पई त जी बनी इसराइल जी क़ौम में हिकु पुटु अहिड़ो पैदा थींदो, हिकु ॿारु अहिड़ो पैदा थींदो जेको तव्हांजी जेका ही तमामु ही तव्हांजी जेका ही मिल्कियत आहे, तव्हांजी तमामु बादशाहत आहे, उनखे ख़तमु कंदो। पाण उन जे लाइ हिकु हुकुम जारी कयनि, हिकु हुकुम जारी कयो फ़िरौन त तमामु जेके ॿार आहिनि उन्हनि खे ख़तमु कयो वञे, जेको पुट जो औलाद आहे उनखे ख़तमु कयो वञे। इहो सिलसिलो जारी ऐं सारी आहे, सिलसिलो हली रहियो आहे ऐं दुनिया में हज़रत मूसा अलैहिस्सलाम अचनि था। ऐं वरी रब जी कुदरत ॾिसो, रब जी कुदरत ॾिसो त हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे उन ई माण्हू जे घर में, उन ई माण्हू जे महल में परवरिश मिले थी जंहिं माण्हू पंहिंजे तमामु माण्हुनि खे इहो चई छॾियो आहे त जेको बि पुट जो औलाद पैदा थींदो उनखे ख़तमु कयो वेंदो, उनखे मारियो वेंदो। उहो वाक़ियो बि ॾाढो दिलचस्पु आहे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी वालिदा इन डप खां त मुंहिंजे पुट खे बि क़तलु कयो वेंदो, रिवायतुनि में किथे संदूक अचे थो, किथे बास्केट अचे थी, उन बास्केट में, उन संदूक में हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे लिटाइनि थियूं ऐं दरियाए नील में वहाए छॾनि थियूं ऐं अल्लाह जे आसिरे हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे छॾे ॾियनि थियूं। उहो संदूक, उहो बास्केट पाणी जे वहकर में वञी किथे पहुचे थो, फ़िरौन जे महल जे बराबरि में जेका हिकु नहर वही रही आहे उते वञी पहुचे थो। मुलाज़िम उन्हनि खे खणी अचनि था, उन बास्केट खे ॿुधाइनि था। बीबी आसिया जे बारे में ज़िक्र आहे त पाण हिकु मुस्लिम ख़ातून हुयूं, बनी इसराइल खां पाण जो तालुक़ु हो ऐं पाण इलाही नेक दिल ख़ातून हुयूं। उहे नेक दिल ख़ातून उहे ॿार खणनि थियूं छो त उन्हनि खे पुट जो औलाद न हो, ॿार खणनि थियूं ऐं इरादो कनि थियूं त हीउ मुंहिंजो पुटु थींदो। ऐं इहा ॻाल्हि ईअं ई अॻियां हले थी। हज़रत मूसा अलैहिस्सलाम उते परवरिश पाए रहिया आहिनि, हज़रत मूसा अलैहिस्सलाम जवान थियनि था। ऐं वरी उते हिकिड़ो बचपन जो वाक़ियो बि मूंखे यादि अचे थो जेको मां पंहिंजी ट्रांसमिशन में रखणु थी चाहियां। पाण फ़िरौन जे कच्छ में आहिनि, रिवायत ॿुधाए थी फ़िरौन जे कच्छ में पाण आहिनि, नंढिड़ो ॿारु आहे, मासूम ॿारु आहे, ख़बर न आहे हिन में ख़ुदा ताला जी छा बिशारत हुई। उहो हथु खणनि था, फ़िरौन खे धकु लॻे थो ऐं उन्हनि खे कावड़ अचे थी ऐं उन्हनि खे लॻे थो त शायदि हीउ उहो ई ॿारु आहे जेको मुंहिंजी हुकूमत ख़तमु करण वारो आहे, जेको मूंखे मारण वारो आहे, मां हिनखे ख़तमु थो कयां। उते ई बीबी आसिया चवनि थियूं न, हिकु तरफ़ बाहि रखनि थियूं, ॿिए तरफ़ सोनो रखनि थियूं, चवनि थियूं हिन ॿार में अगरि अक़ल हूंदी ऐं इहो वाक़ई हिन सोचे सम्झे तव्हां ते वार कयो हूंदो त हे बाहि जी तरफ़ न वेंदो, हे सोने जी तरफ़ वेंदो। पर छो त हिते हुकुम ख़ुदा ताला जो थियल हो, हिते ॻाल्हि हिकु नबी जी हली रही आहे। पाण अॻियां वञनि था ऐं पंहिंजो हथु उन बाहि में विझनि था, उन बाहि मां छोलो खणनि था ऐं पंहिंजी ज़ुबान ते रखी छॾनि था, अल्लाह अकबर। ऐं इन ई तरीक़े सां किसो अॻियां हले थो। ऐं पोइ जॾहिं हिकु वक़्तु अहिड़ो अचे थो जॾहिं पाण जंहिंखे कलीमुल्लाह जे नाले सां बि असां सुञाणींदा आहियूं, हज़रत मूसा अलैहिस्सलाम, पाण खे जॾहिं उहो वक़्तु अचे थो, उहो तूर जो जबल जेको असांखे यादि अचे थो, उहा जॻह जंहिं ते पाण मौजूदु आहिनि, पाण उते पाण वेठा आहिनि
ऐं आवाज़ अचे थी, पाण घबराए भॼनि था, वरी हुकुम अचे थो त मां तुंहिंजो रब ॻाल्हाए रहियो आहियां। ऐं इहो सिर्फ़ु हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे ई इहा ख़ूबसूरत हिकु शइ बख़्शियल हुई त हज़रत मूसा अलैहिस्सलाम ख़ुदा ताला सां कलाम कंदा हुआ। पाण हुकुम थिए थो उन्हनि खे त अलाह जूं निशानियूं खणी वञो, पाण फ़िरौन जे दरबार में वापसि वञनि था। उते वञी उहो हिकु रिवायतूं ॿुधाइनि थियूं त हिकु छड़ी उन्हनि वटि हूंदी हुई, उहा छड़ी खणी पाण सां गॾु हलंदा हुआ। उहा छड़ी ऐं पंहिंजो हथु, उन्हनि जो हथु मुबारक रोशन थी वेंदो हो अलाह जे हुकुम सां। पाण वञनि था, ॿई निशानियूं ॾेखारनि था, जादूगर मौजूदु आहिनि। जादूगर चवनि था न हीअ त को जादू आहे। तमामु जेके रसियूं जादूगरनि वटि आहिनि उहे उते उछलाइनि था, उहे तमामु रसियूं जेके आहिनि उहे नांग जी शक्ल इख़्तियार कनि थियूं। ऐं उते ई वरी हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी उहो जेका छड़ी आहे अलाह जे हुकुम सां उहो उछलाइनि था। उन छड़ी मां हिकु वॾो नांग ठही वञे थो जेको तमामु उन्हनि नांगनि खे खाई ख़तमु करे छॾे थो। उन्हनि जो हथु अलाह जे हुकुम सां रोशन थिए थो। पर फ़िरौन खे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे। फ़िरौन अञा बि उन ॻाल्हि ते यकीन नथो करे। ऐं इन जी आख़िर ही तमामु हिकु वॾी हिकु तमामु जेके शयूं आहिनि, असांखे बचपन में असां ज़ाहिरा पढ़ंदा आहियूं, असां ॿुधंदा आहियूं, तमामु उहे शयूं तव्हांखे यादि रहिजी वेंदियूं आहिनि। उहो वाक़ियो बनी इसराइल जे क़ौम जो बि यादि अचे थो, जंहिं टाइम ते कहर वसी रहियो हो, जंहिं टाइम ते खाद जेका आहे उहा ख़तमु थी वई हुई, जंहिं टाइम ते अनाज ख़तमु थी वियो हो, बारिश न थी रही हुई। इते अलाह जी पंहिंजे बंदे जे लाइ जेका हिकु गुजारत हूंदी आहे उहा बि असांखे नज़र अचे थी त अलाह साईं कंहिंजा ऐब कंहिंजे साम्हूं ज़ाहिर कोन थींदो आहे, कंदो आहे। उहो वाक़ियो बि मूंखे यादि अचे थो जेको मां तव्हां सभिनी साम्हूं पेश करणु चाहियां थी त हज़रत मूसा अलैहिस्सलाम पंहिंजी क़ौम सां गॾु उते मौजूदु आहिनि ऐं क़ौम चई रही आहे हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे त हे बारिश न थी रही आहे, असांजा ॿार बुखिया मरी वेंदा, असां बुखिया मरी वेंदासीं, कीअं थींदो? पाण ख़ुदा ताला सां कलाम कनि था। ख़ुदा ताला फ़रमाइनि था त तव्हांजी क़ौम में हिकु अहिड़ो माण्हू मौजूदु आहे जंहिं अञा ताईं तौबा न कई आहे। जेकॾहिं उहो तौबा करे त मां उनजी तौबा क़बूल करे छॾींदमि ऐं उहा बारिश, उहा रहमत वसाए छॾींदमि। पाण वापसि अचनि था, चवनि था, ऐं उहो माण्हू साम्हूं नथो अचे, उहो माण्हू सिर्फ़ु दिलि में तौबा करे थो। उहो माण्हू जेको शख़्स आहे उहो सिर्फ़ु दिलि में तौबा करे थो ऐं ॾिसे थो त हे त मतिलबु सभिनी जे साम्हूं अगरि मुंहिंजी ॻाल्हि साम्हूं अची वई त छा थींदो। दिलि में सिर्फ़ु उन वक़्तु तौबा करे थो त या अल्लाह मूंखे बख़्श करे छॾ, मां तौबा कयां थो, मुंहिंजी तौबा क़बूल कर। उहा तौबा उन वक़्तु क़बूल थिए थी, उन वक़्तु उहा रहमत अची वसे थी। ऐं तॾहिं वरी हज़रत मूसा अलैहिस्सलाम अलाह खे इलाही प्यारा हूंदा, कॾहिं कॾहिं कलाम कंदे कंदे ज़िद बि कंदा हुआ। उन ज़िद में उहो वाक़ियो बि असांखे यादि अचे थो, जंहिं वाक़िए में उहे अलाह जी झलक जे लाइ उन्हनि ज़िद कयो हो, उहो वाक़ियो बि यादि अचे थो। पाण वञनि था रब ताला सां वरी कलाम करणु ऐं चवनि था त हे कहिड़ो माण्हू, असांखे ॿुधायो त सही त जंहिंजी तौबा क़बूल थी वई आहे त इहे सभु थी वियो आहे। ऐं जवाबु छा अचे थो त ऐं मूसा, मां उन वक़्तु उन माण्हू जो नालो न वरितो जॾहिं उन तौबा न कई हुई, जॾहिं उहो गुनहगार हो। जॾहिं मूं हुनखे बख़्शे छॾियो आहे तॾहिं कीअं हुनजो नालो ॿुधाए सघां थी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। इहो जवाबु हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे ख़ुदा ताला जी तरफ़ां मिले थो। उन सां गॾोगॾु असांखे फ़िरौन जो इबरतनाक जेको ख़ात्मो आहे उहो नज़र अचे थो, उहो मौजज़ो नज़र अचे थो जॾहिं बनी इसराइल जी क़ौम अॻियां अॻियां आहे, हज़रत मूसा अलैहिस्सलाम सां गॾु वञी रही आहे, भॼी रहिया आहिनि, उतां वञी रहिया आहिनि, उन इलाइक़ो छॾे रहिया आहिनि। पोयां फ़िरौन जी तमामु लश्कर आहे फ़िरौन जो, उन्हनि खे मारण जे लाइ अॻियां वधी रहियो आहे। ऐं जॾहिं अॻियां वञनि था त साम्हूं हिकु समुंड आहे, पोयां फ़िरौन जो लश्कर आहे जेको मारण लाइ बेताब आहे, साम्हूं समुंड आहे। ऐं वरी हज़रत मूसा अलैहिस्सलाम अल्लाह जे हुकुम सां उहा पंहिंजी उहा ई छड़ी उन समुंड में हणनि था ऐं समुंड में रिवायतूं ॿुधाइनि थियूं त समुंड हिकु पहाड़ वांगुरु ॿ हिसा थी वियो ऐं पहाड़ वांगुरु समुंड बीठो आहे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम हुन सां गॾु जेका बि सहाबा कराम आहिनि उहे उतां लंघी वञनि था ऐं फ़िरौन सम्झे थो त अच्छा हीउ रस्तो त ठही वियो, असां बि हिन मां हलिया वेंदासीं। ऐं जंहिं वक़्तु फ़िरौन ऐं हुनजो सॼो लश्कर उते अचे थो, उन वक़्तु ई ख़ुदा ताला समुंड खे हुकुम ॾिए थो त वापसि पंहिंजी जॻह ते अची वञे।
सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंह TV HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।